नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में NCHD उस्तादनि तरफ़ां पको न करण ऐं रहियल पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि ख़ैरपुर में फीडर टीचर्स एसोसिएशन जे सर ते नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट जे उस्तादनि पारां अलीॾिनो अब्बासी, मुनव्वर भट्टी, रहीम आरादीन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रेगुलर न करण ऐं 6 महीननि जूं पघारूं न मिलण ख़िलाफ़ कोर्ट रोड खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो। कंबर में NCHD ऐं बेसिक उस्तादनि खे पको न करण ऐं 6 महीननि खां रहियल पघारूं न मिलण ख़िलाफ़ ग़ुलाम फारूक भट्टी, कुर्बान अली खोसो ऐं रोशन अली चांडियो जी अॻुवाणी में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नुशरो फेरोज़ ज़िले जे NCHD उस्तादनि जे मरकज़ी नायब सदर ख़ान मोहम्मद मल्ला, मोहम्मद अमीन राजपर, मोहम्मद नवाज़, मोहम्मद ईसा बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नवाबशाह में गफ़ूर रिंद, मोहम्मद हसन बिरोही ऐं बचल रिंद जी अॻुवाणी में प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।